संगत अस्सलाम अलैकुम या अली मदद। ही मच कचहरी जंहिंखे लिखियो वियो आहे ॻोठ साईं मोहम्मद हसन तुनियो साहब कंदरा रोड़ी। हिन कचहरी हिन उताक ते हीअ जेकी उताक आहे हे तव्हां ॾिसो था, रईस मोहम्मद हसन तुनियो ऐं उनजो पुटु आहे मरहूम, उहो शहीद थियल आहे। उनजो पुटु हीअ तॾड़ो ठारायो आहे। राति मच कचहरी परे परे खां दोस्त कई आया हुया। हे उनजो पुटड़ो वेठो आहे नंढड़ो। नंढड़ा तव्हांजो नालो छा आहे बाबा? साजिद हसन। साजिद हसन। ऐं पंहिंजो हे जेके ॿिया पितकड़ा वेठा आहिनि हिननि खां खणी नालो नथा पुछूं बि ख़ैर आहे। ऐं हीअ राति कचहरी थी आहे, असां को सॼी राति हिननि महफ़िल ॿुधी आहे। हीअ मच बि आहे, रातो को मच ॿरे थो हिन महिल ताईं। ऐं राति महफ़िल जेकी कई आहे हिननि दरवेशनि ॿुधी आहे। परे परे खां कोटिया खां ऐं ज़िले शिकारपुर खां ॿाहिरियां ॿियनि ज़िलनि जा बि माण्हू हिननि वटि महिमान हुया। राति ॾाढो सुकून वरितो आहे, कुर्ब करार थिया आहिनि ऐं मदनियार सरदार जी साराह बि पढ़ी आहे। मौला तव्हां ख़ुशि कंदो, वॾी महिरबानी। इंशाअल्लाह मां यूट्यूब चैनल ते हे रखां थो पियो वीडियो, अलाह कंदो कामयाबु वेंदो।